अस्सलाम वालेकुम। शुआ 92 सारियनि जी हिकिड़ी जिन्स आहे जेका हाई यील्डिंग वैरायटी आहे। सुठी बनी ते बहितरीनु परफॉर्म करे थी। उन में यील्ड पोटेंशियल तमामु ज़्यादा आहे, सुठो अथसि। ईअं सम्झो त हाई यील्डिंग वैरायटी आहे, वधीक पैदावार ॾियण वारी। पर असां छा कयोसीं त उन जे बारे में ॿुधोसीं त असां जेको आहे हिन खे कलराठी ज़मीन ते ई सुठो परफॉर्म करे थी। हाणे मां कोशिशि कयां थो पाणी में वञी करे जेको आहे अंदरि तव्हांखे जेको आहे ॾेखारियां। असां हिन जरे में ही कलर वारो पासो आहे, जेकर तव्हांखे साम्हूं ॾिसण में अचे पियो, इहो पीस माना तमामु ज़्यादा हिते कलर आहे। त इन हिसाब सां जेको आहे हिते मतिलबु असांजो जेको आहे माना ॿिज कोन थियो आहे। हिते छट बि कयोसीं, उन खां पोइ वरी जेको आहे असां कुझु जिते मतिलबु गैप फिलिंग थी त उन हिसाब सां असां वरी हिते ॿेजारो लॻायोसीं। असां छा कयोसीं शुरू में मतिलबु कुझु ॿिज छट कयोसीं जरे में, उहो किथे ॼाओ किथे कोन ॼाओ। डेफिनेटली कलराठी बनी आहे। असां लाज़मी ॻाल्हि आहे तव्हांखे बार बार ॿुधायूं पिया त कलराठी बनी आहे, उन जो असरु थींदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पाणी में वञूं पिया त लाज़मी किथे ॿिज ॼाओ किथे ॿिज कोन ॼाओ। ऐं असां वॾी ग़लती कईसीं, ग़लती इहा कईसीं जो ॿिज असां ॾिनोसीं घटि। जरेब खे असां 15 खां 20 किलो ॿिज ॾियूं हा, लाज़मी ॾियूं हा। छाजे करे कलराठी बनी आहे न, उन हिसाब सां असांखे माना इहो लाज़मी करिणो हुयो। पर असां ॿिज ॾिनोसीं 6 खां 7 किलो या 7 खां 8 किलो, पहिरीं वीडियो में उहो मैंशन थियल आहे। बहरहाल पोइ वरी असां जॾहिं ॾिसूं जो असां वटि ॿेजारो बि लॻल हुयो, उहो ॿेजारो लॻायोसीं। हाणे तव्हांखे ही सूरत हाल ॾेखारियूं था। ॿूटे ते सेलिनिटी जो स्ट्रेस आहे, ॿूटो मतिलबु सर्वाइव करे पियो। अॻिते हली छा पोज़ीशन बीहे थी, हीअ तव्हांजे साम्हूं आहे। अॻियां सिज आहे, इन करे कैमरा जो इफेक्ट्स तव्हांखे सही कोन ॾिसण में ईंदा। पर हीअ पासो माना कुझु जेको आहे वधीक सही आहे, छाकाणि त हिते असांजो कलर घटि आहे, असांजो लूणियाट घटि आहिनि। पर जेकॾहिं जीअं मिसाल मुंहिंजो हीअं हथु आहे, हथ खां हिन पासे ईंदासीं त असांजो कलर ज़्यादा आहे। हीअ सूरत हाल आहे। ॿूड़ो सुठो हुयो अथसि। हाणे हिन ॿूड़े खे असां ईअं न चवंदासीं त हिकिड़ो ॿ तीलो लॻल आहे। हिते 3 4 तीला लॻल आहिनि, ठीकु आहे। पर उन जे बावजूदि हिन जा टिलर्स निकिता आहिनि, ठीकु आहे। टिलर्स निकिता आहिनि। इंशाअल्लाह ताला उमेदु आहे त हीअ असांजी बनी बि ठहंदी। हिन खे गंद गाह वारी दवा ॾिनी आहे, गंद गाह वारी दवा हिन ते सुठो असरु कयो आहे। मां कोशिशि कयां थो तव्हांखे जेको आहे ॾेखारियां थो त जेको आहे गंद गाह जो जेको आहे ॿूटनि ते मतिलबु जेके असांजा आहिनि उन्हनि ते उन सुठो असरु कयो आहे, ठीकु आहे। हाणे हिन खे असां ह्यूमिक एसिड ॾिनो आहे ऐं दाणेदार पोटाश ॾिनो आहे। हिन खे ऑर्गेनिक जेको आहे फर्टिलाइज़र ॾिनो आहे, उहो 25 किलो 2 दफ़ा ॾिनो आहे। ऐं हीअ असांजो हिन पासे जेके साइड में सुठियूं सारियूं आहिनि, सुठी ज़मीन आहे, उन्हनि में बि लाज़मी कलर जो सेक आहे। पर असां सम्झूं था त उहा बनी असांजी ठही वई आहे। हीअ सॼा असांजा 2 एकड़ जेके हुया बिल्कुलु कलराठी ज़मीन हुई। पर अलाह जो शुक्र आहे, आहिस्ते आहिस्ते महिनत करे 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 उन खे असां ठाहे विया आहियूं। सो आबादगार दोस्तों, असांजो मक़सदु इहो हूंदो आहे त जेको तजुर्बो या जेका ॻाल्हि असां कयूं तव्हांजे साम्हूं शेयर कयूं, मतां कंहिं न कंहिं आबादगार खे उन ॻाल्हि जो फ़ाइदो थिए। कोशिशि कंदासीं त तजुर्बे मां सिखंदासीं। जेकॾहिं तजुर्बे में फ़ेल था वञूं, नाकाम था वञूं, या जेकॾहिं कामयाबु था थियूं, त उहे 2 शयूं असांजे फ़ाइदे जूं हूंदियूं आहिनि। हिकिड़े आबादगार ॾाढी सुठी ॻाल्हि कई, हिकिड़ो सुवाल पुछियो मूंखां त सर असांजी बनी सफ़ा कलराठी आहे, ॿिज पोखियूं था उहो सड़ी थो वञे। सो आबादगार दोस्तो, हमेशह तव्हांखे हिकिड़ो फार्मूलो ॿुधाईंदो आहियां मां, ऐं उहो यादि करे छॾियो। केतिरी बि तव्हांजी कलराठी बनी हुजे, वारियासी बनी हुजे, पकी बनी हुजे ऐं सैलाबी बनी हुजे, उन जे लाइ तव्हां वटि फार्मूलो इहो आहे: वथाण जो भाण गहरा हर मिठो पाणी, वथाण जो भाण गहरा हर मिठो पाणी। इहा प्रैक्टिस पाण कंदा ईंदासीं, बनी पंहिंजी ठही वेंदी, ठीकु आहे। माना पाण वटि फार्म यार्ड मैन्योर हुजे, कैनाल वाटर हुजे, गहरा हर लॻायूं, बनी देरि ठहंदी आहे, बनी जल्दी नाहे ठहंदी। इहा प्रैक्टिस पाण कंदासीं त इंशाअल्लाह ताला का न का पोखी कंदा ईंदासीं, बनी असांजी ठही वेंदी। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। असांजी महिनत, असांजी जदोजहद आबादगारनि जे लाइ पाणी में तव्हां जे बीठा आहियूं। अलाह पाक पाण सभिनी जी रोज़ी में बरकत विझे। हीअ इंफॉर्मेशन तव्हांखे कीअं लॻी ऐं असांजे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे, त तव्हांखे हक़ी मालूमात ॾियूं था या नथा ॾियूं, या तव्हां सां हीअ सभु कुझु धोखो था कयूं, इन जे बारे में तव्हांजा कमेंट्स असांजे लाइ तमामु घणी अहमियत रखंदा। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।